الحمد لله إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وآله وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون وقال النبي صلى الله عليه وآله وسلم لا يؤمن عبد حتى يحب لجاره ما يحب لنفسه أو كما قال عليه الصلاة والسلام رواه المسلم हर किस्म जी हमदई सना वदाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए जेको इन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक माबूद बरहक बेपरवाह बादशाह माबूद बरहक
उन खां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा इमामुर रुशद ख़ातमुन नबिय्यीन ख़ातमुर रसूल इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा शफ़ीउल मुज़निबीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी ज़ाते मुक़द्दसा मुअल्ला मुबर्रहा मुनज़्ज़हा ते जंहिंखे अल्लाहुल अल्लाम हिन पूरी कायनात जे हर मखलूक जे लाइ रहबरो रहनमा हादियो मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। अल्लाह साईं खां दुआ आहे सवालात अल्लाह साईं मूंखे सही माना में कुरान पाक ऐं हदीस पाक मजा चंद नसीहतूं सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां सभिनी मुसलमाननि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे उम्मती हुजण जे नाते सां सही माना में हौसले सां गौर व फ़िक्र सां ॿुधण खां बाद में पंहिंजे अमलनि जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अॼु जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक जो जेको उनवान आहे इहो त हुक़ूक़ुल इबाद, यानी कि अल्लाह रब्बुल आलमीन जा जेके बाना आहिनि उन्हनि जा हिक ॿिए जे मथां हक़, हिक ॿिए जे मथां ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि। असांखे इहा ॻाल्हि तॾहिं सम्झ में ईंदी ऐं असां इहे हक़ बि तॾहिं पूरा करे सघूं था जॾहिं असां पंहिंजी असलियत इंसान खे सम्झंदासीं। इंसान छा आहे ऐं इंसान में जेके ख़ानदान ठहिया, कबीला ठहिया, ज़ातूं पातूं ठहियूं, अछा कारा ठहिया, अरबो अजम ठहिया, इहे सभ जा सभ असल किथां खां निकितल आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे खोड़ सारे जगहनि ते इन ॻाल्हि जो तज़किरो फरमायो आहे। मिसाल तौर अल्लाह साईं सूरतुन निसा जी पहिरीं आयत जे अंदर अल्लाह साईं तारुफ़ करायो, फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु तक़ू रब्बकुमुल लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बत्थ मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। ए इंसानो ॾिजो पंहिंजे उन्हीअ रब खां जंहिं अव्हां खे हिकिड़े नफ़्स मज़ा, हिकिड़ी ज़ात, हिकिड़ी शख़्सियत मज़ा, हिकिड़े फ़र्द मज़ा पैदा कयो आहे। फरमाई उन मज़ा उन जी घरवारी पैदा कयईं, इहे ॿ ॼणा थिया। वरी उन्हनि ॿिन्ही मज़ा अल्लाह से फरमाए थो वबत्थ मिन्हुमा रिजालन व निसाअ, पोइ उन ॿिन्ही मज़ा अल्लाह साईं कई मर्द पैदा कया, कई औरतूं पैदा कयूं। असल किथां हिकिड़े मां, उन हिकिड़े जो नालो अबुल बशर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे पंहिंजे हथ सां ठाहियो। अंदाज़ो लॻायो अल्लाह साईं जो क़ुरान 23 सिपारो सूरत स्वाद जे अंदर अल्लाह से फरमायो लिमा खलक़तु बियदैया अस्तकबरत अम कुंत मिनल आलिन। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं रब्बुल आलमीन इंसानी पूरी शिकलो शबात ॾेई करे तैयार करे छॾियो, रूह बि विझी छॾियो, पोइ अल्लाह साईं सारे फ़रिश्तनि खे हुकुम कयो त तव्हां हिनखे सजदो कयो। सब जा सब सजदे में मौला करीम फरमाए तो किरी पिया हलिया, हिकिड़ो जेको इब्लीस हो न सजदो न कयो। अल्लाह से फरमायो इब्लीस
छाजे लाइ सजदो नथो करे हिनखे? छो सजदे खां इनकार कयो अथई? लिमा ख़लक़्तु बियदैया, हालांकि हिन अबुल बशर आदम जो मकाम मर्तबो इहो आहे, फज़ीलत इहा आहे, अज़मत इहा आहे जो मूं रब्बुल आलमीन बाक़ी सारी मखलूकात के चयो कुन थी पवे, सब जो सब ठाहियूं वयूं ही ज़मीन आसमान। पर जॾहिं इंसान जी अबुल बशर जी आदम जी वारी आई आहे, अल्लाह फरमाए थो उनखे मूं पंहिंजे हथ सां ठाहियो आहे। अंदाज़ो लॻाए, अल्लाह साईं अबुल बशर इंसान के पंहिंजे हथ सां ठाहे। फरमाए हिनखे तूं सजो छो नथो करे? या तो तूं तकब्बुर थो करी, या तूं सरकशन मां आहीं। या तो तकब्बुर तो करी या सब कशन मां। मुझा बुजुर्गो इते अवां के मूंखे अल्लाह से इहा ॻाल्हि क़ुरान पाक में 3-4 मकाम ते ज़िक्र फरमाई आहे। मिसाल तौर अल्लाह से सूरह बकरा में भी फरमाई आहे, सूरह सिबारे सूरत ताहा में भी ॻाल्हि जो तज़किरो फरमायो। शैतान हिकु सजदो न कयो अल्लाह जो हुकुम न मञींदे। ओ छा थी वियो हलियो? सभिनी खे ख़बर आहे शैतान छा थी वियो? अल्लाह साईं जो महबूब थी वियो। अल्लाह साईं हुनखे इज़त ॾिनी, अल्लाह साईं हुनखे जन्नत में महलात ॾिना। सभु सम्झूं था इन ॻाल्हि खे। शैतान हिकु सजदे जो इनकार कयो, उहो बि रब जी ज़ात खे सजदो न हुयो, हुयो इंसान जे लाइ सजदो, पर हुकुम रब जो हुयो। शैतान चयो आऊं सजदो न कंदुसि। अल्लाह फरमायो अज खां बाद में तू मलऊना लानती है। अल्लाह से एक मखलूक पैदा कई, मखलूक के हुक्म ॾिनई मखलूक के सजदो कर। मखलूक के सजदो करण का इनकार कयो, रब फरमाए तू लानती है, छो जो मूं रब जो हुक्म नथो मनी। ऐं जेको ख़ालिक हुक्म बॾे ऐं सजदो बि पाण खे कराए, असां उन जे सजदे खां भागी रहूं, परे रहूं। मूंखे ॿुधायो अवां जो मुंहिंजो मकाम छा बीहंदो? असलियत खे सुञाणियो अल्लाह से केॾी फज़ीलत ॾिनी आहे, केॾो मकाम मर्तबो ॾिनो आहे। वरी अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन 26 सिवारे सूरतुल हुजरात जे अंदरि इरशाद फरमायो, या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। फरमाए इंसानो असां तव्हांखे पैदा कयो आहे हिकिड़े मर्द मजा, वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल, पोइ असां वांजो ज़ातूं पातूं ठाहियूं, असां तव्हांजा गिरोह ठाहिया, असां तव्हांजो अलॻि अलॻि क़ौमूं ठाहियूं। हिकिड़ा कलोई थी विया, हिकिड़ा हरल थी विया, हिकिड़ा ज़रदारी थी विया, हिकिड़ा रिंद थी विया, हिकिड़ा मलोखाणी थी विया, हिकिड़ा बरोश थी विया, हिकिड़ा बबर थी विया, खोड़ सारियूं ज़ात। फरमाई छो? लितआरफू, कंहिं मनसब जे लाइ न। तो बाबा कुरैशी आहिनि, उहे ॿियनि ते वॾा फज़ीलत वारा आहिनि, कम भले कहिड़ा बि कनि, इन जे लाइ न। कलोई ॿियनि क़ौमनि ते फज़ीलत वारा आहिनि, कम भले कहिड़ा बि कनि, न। हरल सभिनी क़ौमनि ते फज़ीलत वारा आहिनि, कम भले कहिड़ा बि हुजनि, न। इहे जेके क़ौमूं ठाहियूं, इहे फ़ोक़ियत जे लाइ, अज़मतनि जे लाइ, हिक ॿिए खां मथां जे लाइ न। लितआरफू, हिक ॿिए जी सुञाणप जे लाइ, शनाख़त जे लाइ, तारुफ़ जे लाइ। या अल्लाह पोइ असांखे ॿुधा ॾिनी सभिनी क़ौमनि मां फज़ीलत वारो तो वटि केरु आहे? फरमाए इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम। सारी इंसानियत में जेके भी क़ौमूं कबीला कुटुंब आहिनि, सभिनीनि मज़ा गोरे रंग वारो, वॾे पैसे वारो, वॾे ख़ानदान वारो, वॾे हसब वारो, वॾे मनसब वारो मूं रब वटि वॾो न आहे। मूं रब वटि वॾो उहो ई आहे, मूं रब वटि इज़त जे लाइक़ु उहो ई आहे, मूं रब्बुल आलमीन वटि महबूब ऐं प्यारो उहो ई आहे जेको इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम, सभिनी खां वधीक परहेज़गार हुजे,
सभिनी खां वधीक अल्लाह खां टिजंदड़ हुजे, सभिनी खां वधीक अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां मोहब्बत, ज़ात सां भी, अमल सां भी, फरमान सां भी मोहब्बत हुजे। इएं खणी चइजे तो न जे सारी जिंदगी जी काई कमाई आ, इबादत आ, सब जी सब अल्लाह रब्बुल आलमीन जे चयई कानून मुताबिक हुजे। फरमाई उहो माण्हू मूं वटि वॾी इज़त आ, बाक़ी का बि शइ अल्लाह वटि इज़त वारी कोन्हे। हुकूकुल इबाद जे एतबार सां अल्लाह से असांखे इते सबक ॾिनो। अॼु जेतिरी जंहिंमें थोरी अप्रोच आहे, ताक़त आहे, उहो पंहिंजो पाण खे घणो कुझु थो मथे सम्झे, ॿिए खे हेठि थो सम्झे। मिसाल तौर जंहिं वटि जेको पंधु हले पियो, साइकिल वारो उन खे घटि थो सम्झे त आउं साइकिल ते आहियां, आउं हिन खां मथे आहियां। इहा तजुर्बा ज़ाती थियल ई न सॼा। पंधु वञे पियो, साइकिल वारो गुज़रंदो, अचानक पंधु को अॻियां थींदो, अधो आहे ॾिसी कोन्ह या परे नथो थी। वरी जेकॾहिं साइकिल वारे जे पोयां मोटर साइकिल वारो अचे थो, चवंदो आउं मथे आहियां। वरी अहिड़े हिसाब सां मोटर साइकिल जे पोयां फटे वारो अचे, उहो चवंदो आउं अञा मथे आहियां। वरी हलंदा वञो जीअं तीअं मथे, दुनियावी लेवल सां जीअं मथे चढ़ंदो, ईअं सभु को मथे चढ़ंदो। बाक़ी हुकूकुल इबाद जे एतबार सां जेका शइ अल्लाह ॿुधाई आहे, उहा रिज़ल्ट वञी करे खोलियो तव्हांखे ज़ीरो मिलंदो। ज़ुल्म में, ॾाढ में, वॾाई में, बेहयाई में, अयाशी में, फहाशी में, गिला गिबत में, झेड़े में, चोरी में, कतलगारी में, हरामखोरी में, सभिनी खां मथे हूंदासीं। अल्लाह साईं वटि मुंहिंजा बुज़ुर्गो इहा शइ महबूब कतई कोन्हे का। भले पोइ खणी केरु कुझु बि पंहिंजो पाण खे सम्झे, जेकॾहिं खानदान रब वटि घणो महबूब हुजे हा, खानदानी एतबार सां रब वटि कंहिंजी वॾी इज़त हुजे हा, तो पोइ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खानदान जो दुनिया में मुक़ाबिलो ई कोन्हे। छो जो सिलसिला कड़ी सॼी अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम। अंदाज़ो लॻायो, जंहिंजो खानदान नबियनि मां हुजे, उनजो मुक़ाबिलो बाक़ी खानदान कंदो। पर अल्लाह फरमायो न, नबियनि जो खानदान हुजे, वलियनि जो खानदान हुजे, अरबनि जो हुजे, अजमनि जो हुजे, अछनि जो हुजे, कारनि जो हुजे, बिंदरनि जो हुजे, टिगनि जो हुजे, थुलनि जो हुजे, सनड़नि जो हुजे, अल्लाह वटि वधीक इज़त वारो उहो ई आहे जेको रब जो चयो मञी करे ज़िंदगी गुज़ारींदो आहे। रब खे उहो वणंदो आहे। हाणे हिकिड़े मिंट लाइ तव्हां या पंहिंजी ज़िंदगी ॾांहुं थोरो सोचूं, असांजो उथणु वेहणु कीअं आहे, ॻाल्हाइणु कीअं आहे, खाइणु पीअणु कीअं आहे, मामलात कीअं आहिनि, ॿियनि खे कहिड़ी हैसियत ॾींदा आहियूं। हर मामले में मुंहिंजा बुज़ुर्गो तव्हां या खुटल आहिनि। तॾहिं अवां या हर वक़्तु परेशान, मुसीबतनि, फितननि में मुब्तला आहियूं, जकड़िया विया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो हुकूकुल इबाद जे एतबार सां? फरमायो वाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ। अल्लाह जो कुरान आहे, 5 सिपारो आहे, सूरतुन निसा। फरमायई त सारी इंसानियत वारा ॿुधो, इबादत कयो पंहिंजे रब जी, उन सां गॾु कंहिंखे बि शरीक न करियो। अल्लाह रब्बुल आलमीन पहिरियां हुकूकुल्लाह सेखारिया। फरमाई इबादत हिकिड़े अल्लाह जी करियो, अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक न करियो। अॻिते रब्बुल आलमीन फरमायो वबिल वालिदैन इहसाना। हुकूकुल इबाद में सब खां अफज़ल तरीन, अव्वल तरीन, पहिरें नंबर ते अवां जी ख़िदमत जा, अवां जे हक़नि जे अदा करण जा। वधीक जेकॾहिं के ज़ातूं पातूं हक़ रखंदियो त उहे तव्हांजा बाबा ऐं अव्हां जो अमड़ियो आहे, कि उन्हनि जी ख़िदमत करियो, उन्हनि जा हक़ अदा करियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वबिदिल कुर्बा। वालिदैन खां बाद में जेके अव्हां जा वधीक
रिश्तेदारो अकारिब आहिनि उन्हनि जी ख़िदमत करियो, उन्हनि जा हक़ अदा करियो, उन्हनि जी इज़त करियो, उन्हनि सां अदब एहतराम सां पेश अचो। फरमाए वली यतामा, अवां जे ॻोठ में, अवां जे पाड़े में, अवां जे घर जे पासे में अहिड़ा बि मासूमड़ा रहंदड़ हूंदा जिन्हनि जा अब्बा बि विया हलिया, अमड़ियो बि वियो हलियो, यतीम बेयार बेसहारो बेमददगार आहिनि। रब्बुल आलमीन फरमाए तो 3 नंबर ते जेकॾहिं हक़ अदा करणा अथव त यतीमनि जो सहारो बणिजी वञो। यतीमनि जे मथां छाऊं छपर थी पवो। अल्लाह से फरमायो वल मसाकीन। 4 नंबर ते उहे माण्हू आहिनि जिन्हनि जा अबा बि आहिनि, माइरूं बि आहिनि, घरवारियूं बि आहिनि, पुटड़ा बि आहिनि, पर दौलती हवाले सां वीचारा मजबूर ऐं महसूर गरीब आहिनि। फरमाए 4 नंबर ते अवां जे मथां हक़ आहे त तव्हां उन्हनि जी ख़िदमत करियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वल जारिल जुनूब। उन खां बाद में अवां जे पड़ोस में, अवां जे ॻोठ में, अवां जे पाड़े में जेके अवां जा रिश्तेदार अञा थोड़ा परे जा आहिनि, अवां उन्हनि जी बि ख़िदमत करियो, उन्हनि जा बि हक़ अदा करियो। जेकॾहिं अवां जी ज़ात सां नथा मिलनि त उन्हनि जा हक़ अदा करियो। वसाहिबे बिल जंब। फरमाए त 6 नंबर ते जेके साहिबे बिल जंब आहिनि, इन में सारी इंसानियत जा माण्हू अचनि था, हत्ता कि गैर मुस्लिम बिन में दाख़िल आहिनि। उन्हनि जा बि हक़ अदा करियो, उन्हनि जो बि दुख सुख में उन्हनि जी सार लहो। असां मुसलमान किथे पुगल आहियूं। 7 नंबर ते रब से फरमायो वबन सबील। ओ मुसाफिर के राही वीचारा अवां का गुज़रनि था, जेकॾहिं बुख जी ज़रूरत आहे, उन्या कंहिं मदद जी ज़रूरत आहे त तव्हां उन जी मदद करियो, उन्हनि जा हक़ अदा करियो। अॻे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला युहिब्बु मुख्तालन फ़ख़ूरा। बेशक अल्लाह साईं सरकश माण्हू सां, फ़ख्र करण वारे माण्हू सां, वॾाई करण वारे माण्हू सां रब साईं मोहब्बत न कंदो आहे, रब उनखे पसंदि न कंदो आहे, रब उनखे न चाहींदो आहे। अल्लाह साईं केॾो सबक़ ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन 6 घाट ॿुधाया जिन्हनि जा हक़ अदा करणा आहिनि। असां सभ खां पहिरियां पंहिंजे वालिदैन जे हक़नि में खुटल आहियूं, पंहिंजे वालिदैन जे हक़नि में खुटल आहियूं। पोइ छा यतीमनि जो हक़ अदा कंदासीं, छा मिस्किननि जो हक़ अदा कंदासीं, ऐं छा पोइ असां साहिब बिल जंब, छा मुसाफ़िरनि जी ख़िदमत कंदासीं। अॼु असां दुनिया के भी उहो ही समझो था, आखिरत के भी इहो ही समझो था, जेको आऊं कयां पियो सब कुछ उहो ही सही है बस, बाकी सॼी क़ौम ग़लति आहे। हर माण्हू ईअं पियो सोचे। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान मुताबिक असां पंहिंजी ज़िंदगी के परखियूं त मुंहिंजा बुज़ुर्गो ईमान कोन्हे अवामी मुंह में। हिकिड़ी हदीस मुबारका पेश कंदासीं, पोइ उन ते थोरो सोचो वीचार कयो, अवामी मुंह में बाक़ी ईमान रहे थो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ओ वा शख्सियत जिन बारे में रब फरमायो रहमतल लिल आलमीन। सारी जहान में इंस हुजन, जिन्न हुजन, पत्थर हुजन, हजर हुजन, शजर हुजन, कीड़ा हुजन, मकोड़ा हुजन, जानवर हुजन, सभिनी जे मथां रहमत आहे, सभिनी जे मथां शफ़ीक़ आहे। केर? अव्हां जो मुंहिंजो सरदार, अव्हां जो मुंहिंजो नबी, जंहिंजो कलमो पढ़ी करे मुसलमान थिया आहियूं। कम सभु उन जी शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि। जेकॾहिं को ॿुधाए थो अल्लाह जे बानो ग़लति पिया वञूं, दुनियावी हवाले सां जेकॾहिं केरु केॾांहुं वञे पियो, बाबा केॾांहुं तोखे वञिणो आहे? साईं मूंखे फलाणे अमरा ॾांहुं वञिणो आहे। साईं इहो रस्तो तव्हां ग़लति वठियो पिया वञे, महिरबानी करे हेॾां वेंदव न सोला वेंदव अञा।
हेॾा अॻिते तव्हां भुलिजी वेंदव अञा। ऐं इहो रोड बि जेको आहे सो पुरख़तर आहे, फुरब थींदी आहे। इन्हनि क़ौमनि जा पाण में जहिड़ा बि हलनि पिया, एॾो ई न वञो, हीउ पासो वठी हलिया वञो, केॾो शुक्रियो अदा कंदा आहियूं। साईं तुंहिंजी वॾी महिरबानी तो मूंखे मुसीबत खां बचाए वरितो। पर जेकॾहिं वरी इन मौक़े ते ख़बर पवेसि ऐं जंहिं टाइम ते तूं इहो रोड वठी वें पे रही, ओॾी महिल फायरिंग थी आहे, जहिड़ो थियो आहे, हेतिरा माण्हू मरिजी विया हलिया, पोइ ॾिसो अञा वधीक शुक्रियो अदा कंदो। जिथे वेंदो उते तारीफ़ कराईंदो, यार अॼु फलाणे माण्हू मूंखे बचाए छॾियो न, तिन ज़ालिमनि जे गोलियुनि जो अॼु आउं खाज बण। इहा साॻी ॻाल्हि जेॾी महिल इस्लाम ते मोटी थी अचे, क़ुर पाक ऐं हदीस पाक ॾांहुं मोटी थी अचे, जंहिं ज़ात पाक जो कलमो पढ़ियो आहे उनजे दीन ॾांहुं, उनजी ज़ात ॾांहुं मोटी थी अचे, इते असां सरकश ऐं बाग़ी ऐं थंभा थी करे बीह रहंदा आहियूं। इहो ग़लति आहे। कॾहिं बि तहक़ीक़ न कईसीं, कॾहिं बि परख न कईसीं, पोइ नतीजो छा निकितो? भाइरनि जी पाण में मोहबत आहे। ॿ भाइर हिकिड़ी अम्मा मां पैदा थियल, हिकिड़े बाबा जे नुतफ़े मां पैदा थियल आहिनि, आहे मोहबत? कोन्हे का मोहबत। केरु थो चवे असां ॿिन्ही भाइरनि जी पाण में मोहबत आहे? एतिरी असांजी मोहबत आहे जो असां दुनियावी थोरे मामले तां ॻाल्हाइण बंदि था कयूं त मरण खां बाद में मुंहुं बि ॾिसण जे लाइ तयारु न आहियूं। हेॾी असांजी मोहबत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमायो, फरमायो वल्लदी नफ्सी बियदिही, हाय तव्हांजो मुंहिंजो प्यारो पैगंबर कसम खणी ॾाढो, अॼु तव्हां या कसम वठंदा आहियो न, त जेकॾहिं सचो आहे त कसम ॾे, पोइ तुंहिंजी ॻाल्हि क़बूल कई वेंदी। आहे कोन्हे कसम ॾे, पर असांजा मुसलमान इन ॻाल्हि तां बि लही विया हलिया। साईं अल्लाह जो कसम क़बूल कोन्हे, क़ुरान जो कसम क़बूल कोन्हे, पोइ कहिड़ो कसम क़बूल करी? कासिम शाह जो नालो वरिते सम्झ हमरा खुशी वियो। कंहिं ॿिए माण्हू जो, कंहिं सरदार बोतार चौधरी जो नालो वरिते हमरा खुशी वियो आहे। न अल्लाह जी इज़त रही, न नबियनि जी इज़त रही, न क़ुरान जी इज़त रही। सदराए मुसलमान तो मूंखे ॿुधायो कहिड़े मुंहं सां मुसलमान तो सदराए? नेमतूं अल्लाह जो खाए, ज़मीन अल्लाह जी ते रहे, पाणी खाधा पीता अनाज सभु अल्लाह जा इस्तेमालु करे। मूंखे ॿुधायो अल्लाह जे कहिड़े वली जी दरगाह तां तव्हांखे अखि मिली आहे? कहिड़े वली जी दरगाह तां तव्हांखे आङुर मिली आहे? असां मुसलमान किथे पुॻा आहियूं? हींअर मेलो थियो आहे न, सॼी मुंहिंजी गैंग जमायत वियल हूंदी, मेले खां सवाइ असांजी सरे ई कान थी, पर हींअर भरी पई आहे मस्जिद विची नमाज़ ते, इहे 3 सुफ़ूं हिते बीठल हूंदियूं। मेले ते दुकान बि बंदि हूंदा, मेहन जो गाह बि छॾे ईंदासीं, घर जो ज़िम्मेवारियूं बि छॾे, मेले ते लाज़िमी वञो आहे। 4 धमालूं, 4 ई धमालूं वञणो आहे, ऐं पोइ हर शइ वरी यादि करे अचणी आहे। साईं थोरो ज़ोर पइजी वियो, हले बाबा मेलो पटियो। पोइ जेके मेले जा ठेकेदार हुया वीचारनि जी भॼ भॼा लॻी पई, केॾी महिल हुन वॾेरे वटि, केॾी महिल हुन वॾेरे वटि, केॾी महिल हुन वॾेरे वटि। इहा ॻाल्हि आउं कंहिंजी दिलि ईज़ाइण जे लाइ कोन पियो करियां। इते हिकिड़ो तव्हांखे नुक़्तो ॿुधाइण थो चाहियां, तव्हां पाण इंसाफ़ कजो त ज़ुल्म केॾो आहे। साईं जॾहिं मेलो बरक़रार थी वियो हलियो, DSP मञी वियो हलियो, 4 पैसा वठी, मथां झुड़ भरियो पियो आहे। हेॾां बि मींहुं वसे पियो, हेॾां बि वसे पियो, हेॾां बि वसे पियो, हेॾां बि वसे पियो, पर हिन टुकरे कलोइन वारे में, साईं वारी नंगरी में मींहुं न पियो वसे। चवण वारनि इहे जुमला चया त साईं में केॾी ताक़त आहे जो मींहुं खे रोकियो पियो आहे पंहिंजे मेले जे करे। हिकिड़े मिंट लाइ सोचो मुंहिंजा बुज़ुर्ग, सेकंड लाइ सोचो, इहा अल्लाह जी तौहीन कोन्हे? मूंखे ॿुधायो अल्लाह ताक़तवर थियो या ही बुज़ुर्ग ताक़तवर थी वियो हलियो? हिकिड़े पासे मेलो बचाइण लाइ मेले जो ठेकेदार वॾेरनि चौधरीनि जा पेर पियो मटे त साईं वारो कयो मेलो तो पटिजे, मूंखे जेके पैसा मिलनि था से कढी वेंदा हलिया। ॿिए पासे चए थो त मींहुं साईं रोकियो आहे, तॾहिं जेको आहे मींहुं कोन पियो वसे, न त मींहुं वसे आहे, मेलो पटिजी वियो हलियो, ॾिठो मींहुं वसी वियो हलियो। इहा आई साईं जी करामत,
ये अल्लाह जी तौहीन कोन्हे, अल्लाह जी गुस्ताखी कोन्हे। मूंखे ॿुधायो पोएं साल साॻिया मेला लॻा पिया, पोइ मेला पटिजी विया हलिया, किथे हुई साईं जी ताक़त? पोएं साल मींहुं वसिया मेलनि में, मींहुं जे करे तूफ़ान जे करे मेला पटिजी विया हलिया, किथे हुया तव्हांजा साईं सैयद सगोरा? ॻाल्हि पिया कईसीं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कसम था लही आयासीं त असांखे क़ुरान जो कसम क़बूल कोन्हे, अल्लाह जी ज़ात जो कसम क़बूल कोन्हे। अरे जेकॾहिं असां ज़िंदा थियूं ॿार ॼमे तॾहिं बि इस्लाम नवाज़िश करे जो अज़ान जो कन में निकाह पढ़जे, तॾहिं बि मौलवी वठी अचो त शरीयत मुहम्मदिया मूजिब निकाह पढ़ाए। जेकॾहिं को मरे तो तॾहिं बि मस्जिद में मौलवी जनाज़ो पढ़ाए। छा मौलवी पढ़ंदो? पोइ दरगाह ते खणी वञो, उते जनाज़ो साईं खे चओ पढ़ाए। अल्लाहु अकबर कबीरा। बुज़ुर्गो कुछ सोचो, दिमाग़ खोलियो। कई हस्तियूं आयूं ऐं वयूं हलियूं, सभिनी खे मरणो आहे। अदना तालिब इल्म तव्हांखे इहा पॉइंट नुक़्ता ॿुधाइण थो चाहे। इहे जेके तव्हां जूं सोचूं मूं जूं सोचूं आहिनि, जेके शरीयत सां अल्लाह सां ज़ुल्म ते मबनी आहिनि, कॾहिं तव्हांखे मूंखे फ़ाइदो कोन ॾींदी। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ख़ाली ॻाल्हि कनि तॾहिं बि उहे जुमिला कोन आहिनि जिन्हनि जुमिलनि सां उहे ॻाल्हियूं बयानु कजनि। पर जॾहिं मोहम्मद करीम कसम खणी करे का ॻाल्हि चवनि, छा था सम्झो छा मक़ाम हो? फरमाए वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला युमिनु अब्दुन। मो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के कसम आहे उन अल्लाह जी ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद जी जान। ला युमिनु अब्द, ऐसी ताणी को बानो को मुसलमान मोमिन न तो थी सके। मा युहिब्बु लिजारिही व युहिब्बु लिनफ्सिही, जेका शे पंहिंजे लाइ पसंदि करे थो उहा शे बि मुसलमान मर्द औरत जे लाइ पाड़ेसरी जे लाइ पसंदि करे। केतिरनि शयुनि में खुटल आहे। पाड़ेसरी फतकनि पिया, बुख मरनि पिया, कपड़नि खां महरूम आहे, चोरी थी वई आहे हली, टुकर जे लाइ रुलनि पिया, धिका खाइनि पिया, सुकून सां खायो पियो सुता पिया आहिनि। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो? ज़मीन जी पुठ ते बुरे मजा बुरो अल्लाह जी नज़र में उहो माण्हू आहे जेको पाण बिभ भरे सुकून सां सुतो पियो हुजे, पाड़ेसरी जा बचड़ा बुख बिगे रातूं गुज़ारे वञनि, अल्लाह खे इहो माण्हू कोन थो वणे, बुरो माण्हू आहे। थोरी घणी ॻाल्हि तां लानत, हे हुकूकुल इबाद है। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 6 हक़ आहिनि मुसलमान जा बे मुसलमान ते। हक़ुल मुस्लिम अलल मुस्लिम सित्तुन, एक मुसलमान जा बे मुसलमान ते 6 हक़ आहिनि। इज़ा लक़ीतहु फसल्लिम अलैहि, जनाब एक मुसलमान बे मुसलमान से मुलाकात करे मिले तो फरमाए तो हो उन ते सलाम करे, सलाम करे। असां ते जंहिंजी दिल चवंदी आहे सलाम कंदा आहियूं, जंहिंजी दिल नथी चवे सलाम नथा कयूं। हिकिड़ी त असां में इहा बीमारी, ॿी बीमारी आहे जेका शरीयत सलाम ॾिनो उहो ख़तम थी वियो। हलो अस्सलामु अलैकुम या अली मदद, और चए तो मौला अली मदद। मूंखे ॿुधायो बुज़ुर्गो, अली साईं अफ़ज़ल आहे या मोहम्मद पाक अफ़ज़ल आहे? हथ खणी करे ॿुधायो कहिड़ी ज़ात अफ़ज़ल आहे? मूंखे ॿुधायो कहिड़ी शख़्सियत अफ़ज़ल आहे? फ़ैसिलो तव्हां ते आहे। मोहम्मद पाक अफ़ज़ल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली साईं अफ़ज़ल आहे? कॾहिं ईअं चयो अथव अस्सलामु अलैकुम या मोहम्मद? छो नथा चओ? माना नबी सां बुग़्ज़ आहे, नबी खां वधीक अली सां मोहब्बत आहे। कॾहिं बि मोमिन नथो थी सघे इहो माण्हू जंहिं वटि नबी जी ज़ात अली खे फ़ौक़ियत आहे, अली खे अफ़ज़लियत आहे,
यो मानू मोमिन न तो थी सके मुंहिंजा बुजुर्गो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा शख्सियत आहे सारी कायनात हिक पासे थी वञे हली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थुक जी फज़ीलत जे बराबर नथी थी सके। ज़ात तो परे जी ॻाल्हि आहे। उन्हें मोहम्मद करीम छा सेखारियो? फरमाई त जॾहिं सवारी वारो पंध वींदड़ खां गुज़र करे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू, जॾहिं नंढड़ो वॾे जे मथां गुज़री वञे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू, वेठल ते हलंदड़ गुज़री वञे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अंदाज़ो लगायो प्यारे पैगंबर छा सेखारियो? असां मुसलमान जो सलाम सलाम मुझा बुजुर्गो दीनी सलाम वरायो। भले तव्हां पंहिंजे फ़क़ीहनि खां मौलवियुनि खां वञी पुछा करे ॾिसो तो भाई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू दीनी सलाम आहे या इन खां हटी करे ॿियो सलाम दीनी आहे? अस्सलामु अलैकुम या अली मदद, अस्सलामु अलैकुम भेज पगारा, अस्सलामु अलैकुम फुला, अस्सलामु अलैकुम फुला, वरी जवाब में हुआ मदद। मुझा बुजुर्गो याद रखी छो क़यामत जे ॾिहाड़े त क़ाइम थी सके तो किथां भी इहो जवाब कोन मिलंदो त इहा क़ुरान पाक जी आयत आहे जेको असां सलाम कयूं था या हदीस पाक ॾे या अहले बैत या तालीम ॾिनी आहे, हरगिज़ इहो कोन मिलंदो। ऐं इहे सलाम ठाहिया जाहिल आहिनि, बेइल्मनि ठाहिया आहिनि। मुझा बुजुर्गो नबी सही फरमायो मुसलमान जो मुसलमान ते हक़ जॾहिं मुलाक़ात कयो सलाम कयो, सलाम दीनी कयो जेको मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो। व इज़ा मरिज़ फ़अउदहू, जॾहिं को भी मुसलमान बीमार थी पवे वञी करे उन जी बीमार पुरसी कंदा करियो, इयादत कंदा करियो, उन खां पुछंदा करियो। आहे पुछण गुछण असां में? जेकॾहिं ज़िंदगी मामलात में दुनियावी मामलात में थोड़ा घणा मसला थिया ॿुधोसीं न फिलाणो बीमार थियो, अल्लाह करे मरे त जान छुटे, हीअ असां बीमार पुरसी था करियूं, हीअ असां इयादत था करियूं, हीअ असां हुकूकुल इबाद जा हक़ अदा था करियूं। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पढ़ी आहे। अल्लाह से 13 सिपारे सूरतुल यूसुफ जे अंदर यूसुफ अलैहिस्सलाम जो जिंदगी रही तो वाक़ियो बयान कंदासीं। वॾी दर्दमंदाना कहानी आहे हज़रत यूसुफ जी, पर जॾहिं आख़िरी वक़्तु आयो भाइर साम्हूं आया, मुजरिम साम्हूं आया, कातिल साम्हूं आया, चए तो ला तसरीब अलैकुमुल यौम, मुंहिंजा भाइरो मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो, को बदिलो कोन्हे। उन खां वधीक मिठड़े पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो सबक़ ॾिनो? 8 हिजरी में मक्को फतह थिए थो। उहे सभु ज़ालिम जेके मारिजी विया से मारिजी विया हलिया, बाक़ी जेके ज़ालिम मक्के में मौजूद हुया, किन्हनि नबी जे चाचा खे क़त्ल कयो हो, किन्हनि नबी जा यार क़त्ल कया हुआ, किन्हनि नबी जी उन सुमैया रज़ी अल्लाहु ताला अन्हा खे क़त्ल कयो हो। ऐं क़त्ल बि कीअं? हिकिड़ी टंग में हिकिड़ो उठ ॿधो वियो, ॿी टंग में ॿियो उठ ॿधो वियो, हिन उठ खे हेॾा छड़ियो हणी भॼायो वियो, हिन उठ खे हेॾा छड़ियो हणी भॼायो, ॿ धड़ कयो वियो बीबी सुमैया रज़ी अल्लाहु ताला अन्हा खे। ऐं उहा ॿ छो थी? नबी जे करे, नबी के मञण जे करे, नबी जे ईमान के, नबी जे इस्लाम ऐं तौहीद के मञण जे करे। छा दुख हूंदो? ओ वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो महीनो नमाज फजर में हथ खणी दुआ घुरंदा हुआ, या अल्लाह ज़िकवान राल कबीले के तबाह बर्बाद करण फरमा। छो जो उहे मन मुंहिंजा 70 यार जेके क़ुरान जा कारी हुआ धोखे सां वठी करे शहीद करे छॾिया। नबी जो सीनो दुखनि सां दर्दनि सां भरियो पियो, जेके नाक़ाबिल बर्दाश्त आहिनि। पर कोई भी नबी साईं मक्के जे फतह जे मौके ते छा चयो? ला तस्रीब अलैकुमुल यौम। ओ मक्के जा ज़ालिमो फाजिरो सभु ॿुधी छॾियो, जेके ज़ुल्म कयो मोहम्मद मरनी खे माफ़ करे छॾियो, अॼु को बि बदिलो कोन्हे। असां त नबी जा उम्मती आहियूं।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मनी दड़ायूं वो तो ठयो, पर जेके जालिम मरी विया हलिया, जिन्होंने नबी सां जंगू करे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद करे विधा, नबी साईं उन्हनि जे बारे में छा चयो, ला तसुब्बुल अमवात फइन्नहुम अफ़ज़उ इला मा क़द्दमू। ओ मुंहिंजा साहबी, ओ मुंहिंजा मुसलमानो, ओ उन्हनि माण्हुनि खे बि गारियूं न ॾियो, घटि वधि न ॻाल्हायो जेके काफ़िर ज़ालिम विढ़ी करे मरी विया हलिया, उन्हनि खे तव्हां घटि वधि न ॻाल्हायो, उन्हनि खे गारियूं न ॾियो, जेके अमल करे विया हलिया उन नतीजे ताणी पहुची चुका आहिनि, गार गंद करे पंहिंजी ज़बान ख़राब न। असां जेसी ताणी बदिलो त ठहियो, पर आम ख़ैर सलाही कचहर में जंहिंजी माउ भेण धीउ घरवारी हिकु न करियो, तेसी ताणी असांजी कचहरी खे 4 गुल नथा लॻनि। ऐं ॻाल्हाइण महिल असां एॾा रोबदार थी करे ॻाल्हाईंदा आहियूं, बेखौफ़ा थी करे ॻाल्हाईंदा आहियूं, इहो कोन सोचींदा आहियूं त असांजी ज़बान मां जेको जुमिलो निकिरे पियो उहो कंहिंजी ज़ात ते वहे पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ो ज़मानो ईंदो माण्हू पंहिंजे वालिदैन खे पाण गारियूं ॾींदा, पंहिंजे वालिदैन खे पाण गारियूं ॾींदा। अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहे, कननि सां ॿुधा आहिनि। नबी सगोरे खां सवाल कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कीअं हिकिड़ो माण्हू पंहिंजे अमड़े बाबा खे गारियूं ॾींदो? पाण करीमन फरमायो, यसुब्बुर रजुलु अबाहु व यसुब्बुर रजुलु अबाह। हिकिड़ो अॻे खे गार ॾींदो पीउ ते, त पोयों जवाबु ॾींदुसि पीउ ते गार में, जेकॾहिं आउं गार न ॾियां हा पीउ ते त हू मूंखे ॾे हा। वयसुब्बु उम्महु फयसुब्बु उम्मह, हिकिड़ो अॻे खे माउ ते अमड़ ते गार ॾींदो त जवाब में अमड़ ते गार ईंदी, अगराई न करे हा त गार अचे हा। पाण करीमन फरमायो, अहिड़ो बदिले ते गार ईंदी, पर अॼु अहिड़ा ज़ालिम बदबख्त ॾिठासीं जेके साम्हूं बीही करे पीउ खे गार ॾियनि था, माउ खे गार ॾियनि था। औलाद, इहो हुकूकुल इबाद आहे। बाक़ी जेके अड़ोस पड़ोस वारा, मुस्लिम गैर मुस्लिम, गरीब यतीम मिस्किन, सभु पंहिंजी जॻह ते, असां खां पंहिंजे अमड़ ई पंहिंजा बाबा बि महफ़ूज़ न आहिनि। मूंखे ॿुधायो पोइ असां कहिड़ा हुकूकुल इबाद अदा कंदासीं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुखारी में वाक़ियो मौजूद आहे, मदीने मुनव्वरा में मौजूद आहिनि। हिकिड़ी यहूदियन दावत ॾिनी आहे, छा कई आहे? यहूदियन दावत ॾिनी। प्यारा पैगंबर त शफ़ीक हुया, माना 4 कदम भरे वञा हलियो त इहा मुसलमान थी करे बाह खां बची अचे, जहन्नम जी बाह खां, अल्लाह जे अज़ाब खां बची पवे। अल्लाहु अकबर कबीरा। पर हुन ज़ालिमा जी नीयत कहिड़ी हुई? नबी खे मारण जी नियत, नबी जो क़त्ल करण जी नियत हुई, शहीद करण जी नियत। बकरी दावत में कुठी, उन बकरी में ज़हर विधा कयो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो गिराणी बस कयो आहे। जंहिंमहिल ॿियो गिराणो रब जे तरफ़ां पैगाम आयो, मिठड़ा मोहम्मद अॻिते न वधजाए, बकरी ज़हरीली आहे। उहो गिरा कढे ॿाहिरि उछलनि था। जेके यार सहाबा सगोरा गॾु हुआ, जिन्हनि मानी वधीक खाई वरिती, 2 लुकमा, से सहाबी शहीद बि थी विया हलिया। छा था सम्झो अवां के मूंखे केरु ज़हर ॾे ऐं बची वञो कोन खे माफ़ कंदासीं? कंदासीं माफ़, पर मिठड़े मोहम्मद उन यहूदियन खे बि माफ़ करे छॾियो। अमर आयशा फरमाए थी, मुंहिंजो मिठो मोहम्मद घोट आख़िरी वक़्त जॾहिं हुयो तॾहिं बि उन ज़हर जा असरात मौजूद हुया, जिन्हनि जे करे प्यारे पैगंबर खे कहिड़ी कंहिं महिल तकलीफ़ वधी वेंदी हुई। पोइ बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदिलो कोन वरितो, इंतकाम कोन वरितो, माफ़ी जो ऐलान करे छॾियो। अॼु अवां जी मुंहिंजी कहिड़ी माफ़ी आहे? वालिदैन ते लानत, ही हुकूकुल इबाद जा केतिरे क़दुर असां हक़ खाईंदा आहियूं, ज़ुल्म कंदा आहियूं। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल लानीन ला यकूनून शुहदा वला शुफा यौमल क़ियामा।
सही मुस्लिम शरीफ हदीस फरमाया ते जिनन मानन जी ज़बान ते रुगो लानत होंदी आ, थोड़ी घणी गाल ता लानत 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 आ। ओ सोने मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ ये कयामत वारे ॾींहुं जॾहिं ज़ालिम बदबख्त ईंदा, इन्हनि जे हक़ में कंहिंजी सिफारिश भी क़बूल कान थींदी। ओ इन्हनि जी सिफारिश भी क़बूल कान कई वेंदी। इन्हनि के कंहिंजे मथां गवाह जेकॾहिं बणाए करे गवाही वरिती वञे, इन खां बि महरूम हूंदा, ये गवाह न थी सघंदा। अॼु असहाब सबोरा, फिलाणे ते लानत, फिलाणे ते लानत, फिलाणे ते लानत, माओ पीउ ते लानत। अंदाज़ो लगायो मुसलमान, सिर्फ इन लानत वारे ते ॻाल्हायो तो सॼो ॾींहुं ख़त्म थी वञे। हलियो एतिरे क़दुरु इहो लानत कबीह जुमिलो आहे अल्लाह ई प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र। आख़िरी जुमिलो चई करे बस कंदासीं मुंहिंजा बुज़ुर्गो, अवां जी मुंहिंजी शरीयत जेका मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे मूंखे ॾिनी आहे, जंहिं ज़ात ते असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन जी जेका शरीयत आहे, हिक जो नालो क़ुरान पाक आहे, ॿी जो नालो हदीस पाक आहे। इहा शरीयत वालिदैन त ठहियो, पंहिंजा मुसलमान त ठहियो, पर गैर मुस्लिम ते बि ज़बान हलाइण जी इजाज़त नथी ॾे। एतिरे क़दुरु अव्हां जी मुंहिंजी शरीयत पुर अमन आहे, एतिरे क़दुरु अमन पसंदीदा शरीयत आहे। उहे ज़ालिम, उहे फाजिर शराबनि में टुन थियो, अयाश परस्त, फहाश परस्त, ज़ालिम इंसान, ग़रीबनि जा हक़ खाइण वारा, उहे अॼु ॻाल्हाईंदा आहिनि त मुल्ला, मस्जिदूं, मदरसा, क़ुरान पाक, हदीस पाक ॾाढी इंतिहा पसंदी आहे, दहशतगर्दी आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो, तव्हां पाण वञी सोचो, मिठे मोहम्मद खे ॾाढ़ी हुई कान हुई? मिठे मोहम्मद नमाज़ूं पढ़ियूं कोन पढ़ियूं? मिठे मोहम्मद कहिड़ो मकान ठाहियो? मिठे मोहम्मद मस्जिदूं ठाहियूं कोन ठाहियूं? मिठे मोहम्मद ये कुरान पढ़ियो पढ़ायो कोन पढ़ायो? मिठे मोहम्मद नमाज़ूं पढ़ियूं कोन पढ़ियूं? मिठे मोहम्मद रोज़ा रखिया कोन रखिया, रखराया कोन रखराया? रिश्तेदारीअ जा हुकुम ॾिना कोन ॾिना? ही चंद नसीहतूं ॿुधी वरितो त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुल्म खां, हुकूकुल इबाद खाइण खां केतिरे क़दुरु मना कयो आहे, ऐं केतिरे क़दुरु हमदर्दी, मोहब्बत, उल्फत, चाइरे जी अल्लाह जे प्यारे पैगंबर तरगीब ॾिनी आहे, तालीम ॾिनी आहे। जेकॾहिं अॼु जी मस्जिद, अॼु जो मौलवी, अॼु जो क़ुरान, अॼु जी हदीस मुबारका, अॼु जो ही मजमो वेठल इंतिहा पसंदी आहे, दहशतगर्दी आहे, मुंहिंजा बुज़ुर्गो प्यारे पैगंबर जे बारे में छा फ़ैसिलो ई? अल्लाह का दुआ है, अल्लाह ताला मूंखे अव्हां खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।